जी नाज़रीन, ही आ तुरली बादशाह है या मुलो सगोरो। सो मच्छी था हणन हाणे तलाव में शिकार था कन, पापलेटन जो शिकार। सो ॾिसूं छा थो थिए, पापलेट सगोरो लगे तो नथो लगे। सो इन्हनि जे इंतज़ार में हाणे आहियूं। ॿ टे पापलेट मारिया अथनि, हाणे भी पापलेट सगोरनि जे इंतज़ार में आहिनि। ये वरी ॿियो शिकारी अची वियो आहे, हाणे ॾिसूं। इहो चक्कर वॾो आहे पुट, तव्हांखे कहिड़ी ख़बर कोन्हे। हेड़े हाणे ताईं मच्छी पती है तव्हांजे बसि शिकारी थिया आहियो तव्हां बि। हाणे नवां सिखूं था। तुरली भाषा वेठो लगे मुश्किल तो कम आ क्या जी। आज तुरली भाषा खाई आता हाँ था ये सब। ये वरी चिंपैंजी आ असांजो हिकिड़ो, हे चिंपैंजी सगोरो आहे। बूथ ॾिसो त माशाअल्लाह। इहो त बाबा पंहिंजो मट पाण आहे। वरी जेको आहे त शिकार जेको आहे शुरू थियो आहे। अब्बा हाणो पंहिंजो पाण खे ये मारींदा छोरा, इन जे करे साइड बहितर आहे, थोरो साइड में हुजे माण्हू। ही ॻोठ असांजो, ॻोठ जे ॿाहिरां बीठा आहियूं। तुरली भाषा जी बैठक आहे। न साईं, न साईं। तो कम मुश्किल तो लगे ना थी तो कम तुरली भाषा मूंखे मुश्किल तो लगे। 2 मिनट गुज़री विया, 2.5 मिनट माना गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं जेको आहे त माना नाहे थियो। न साईं, पापलेट ज़ोरनि बाबा, पापलेट ज़ोरनि। मुश्किल अची वियो शिकार लगी वियो बाबा। मुबारक मुबारक मुबारक, शिकारी के शिकार लगी वियो आहे। सो वरी वियो होॾे हल। वॾो शिकार हाणे साईं जॾहिं हुजे। नंढो शिकार लॻो पर वरी छॾे ॾिनसि नंढे शिकार के। लगे मुश्किल तो, वॾो शिकार मुश्किल आहे, बाक़ी नंढा शिकार ये ईंदा। वरी लगे थो त कम थियण वारो आहे। सो या ट्रेन भी वञे थी। ॻोठ जा ये मज़ा आहिनि। हिन अमरा शिकार ज़ोर थी वियो। असां इन जे करे हाणे जेको आहे त बसि वीडियो खे बंदि था कयूं, ख़तमु था कयूं। भई हे हेॾो अचे थो चिंपैंजी।